माथेलो वेझो ॻोठ हयात पिताफ़ी जी रहवासण शहीद पुलिस एहलकार ज़हीर अहमद थईम जी घरवारी मिसमात आसिया थईम मीरपुर माथेलो पहुची DHQ प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदे दायो आहे त मुड़स जी शहादत बाद संदस वेझा अज़ीज़ नाइम थहीम, गुलाम मुर्तज़ा थहीम, गुलाम मुस्तफ़ा थहीम ऐं कामरान थहीम लालच में अची मुंहिंजे वालिद हाजी खुदाबख्श थहीम पारां मूंखे ॾिनल 2 एकड़ 18 वेसा ज़रई ज़मीन बा दुकान ऐं घर जी जॻह ते कब्ज़ो करण लाइ मूं बेवा जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। मूं मथां हमला, ॿारनि ते तशद्दुद ऐं संदसि किरदार कुशी करे हयात पिताफ़ी शहर मां तड़े कढण लाइ मौत मार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुन वसवारनि खां अपील कई आहे त मिल्कियत तां कब्ज़ो ख़तमु कराए खेनि तहफ़ुज़ ॾिनो वञे। नाज़रीन, मीरपुर माथेलो वेझो ॻोठ हयात पिताफ़ी जे रहवासण शहीद पुलिस एहलकार ज़हीर अहमद थईम जी घरवारी मिसमात आसिया थहीम DHQ प्रेस क्लब पहुची एहतजाज कंदे दायो आहे त मुंहिंजा माइट मुंहिंजी ज़रई ज़मीन ऐं घर दुकान ते कब्ज़ो करणु चाहिनि था।